जी हाँ, मार्का हक़ जो उमरकोट में रैलियुनि जो सिलसिलो जारी है। जेके अमरकोट जी डिप्टी कमिश्नर ऑफिस का प्रेस क्लब उमरकोट ताईं मार्का हक़ रैली कढी वई। रैली में जेके असिस्टेंट कमिश्नर उमरकोट रजब सचो, मुख्तार खान इब्दार डाउटो, एसएचओ सिटी समेत जेके वो डीएचओ हेल्थ मुख़्तलिफ़ खातनि जा ऑफिसरनि, उस्तादनि, शागिर्दनि, शहरनि ऐं समाजी अॻवाननि वॾे अंग में जेके रैली में शिरकत की। रैली में अॻवाननि जेके पाक फौज जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद जा ज़ोरदार जेके नारा आया। रैली जेके प्रेस क्लब उमरकोट पहुती, जिते जेके मुख़्तलिफ़ ऑफिसरनि, साथी समाजी अॻवाननि ऐं शहरनि रैली खे ख़िताब कयो। उन्हनि चयो त 1 साल पहिरीं जेके वो पाकिस्तानी फौज जेके दुश्मन फौज जे जहाज़ कराए जेके फतेह हासिल कई, उन फतेह जे अॼु कामयाबी जो पहिरियों साल पूरे मुल्क जी कुंड कुर्च में जेके रहंदड़ जेके पाकिस्तानी आहिनि उहे पंहिंजी पाक फौज सां गॾु बीठल आहिनि ऐं जश्न मल्हाए रहिया आहिनि। हिननि चयो 1 साल पहिरीं जेके वो पाकिस्तान फौज जे जेके जवाननि आहिनि उहे जेके वो दुश्मन मुल्क जा जहाज़ किराए उन्हनि खे जेके वो नाकामी ॾिनी हुई। उन खां पोइ जेके वो पाकिस्तान जो जेको पाक फौज पूरे मुल्क में पूरी दुनिया में जेके पाकिस्तान जो नालो रोशन कयो। अॼु मार्का हक़ जो पहिरियों साल आहे। मुल्क जी कुंड कुर्च में जेके जश्न मल्हायो पियो वञे, रैलियूं कढियूं पियूं वञनि। जेके पाकिस्तान जा शहरी आहिनि उहे पाक फौज सां गॾु आहिनि, पाक आर्मी सां गॾु आहिनि। जेकी रैली आहे उहो मुख़्तलिफ़ चौकनि चौराहनि खां थींदी। हिन महिल जेके उमरकोट प्रेस क्लब